सांघड़ परदेसी पखियुनि जे आमद शुरू थींदे शिकारी बि ॿिरनि मां ॿाहिरि निकिरी आया। इंतिज़ामिया तोड़े वाइल्ड लाइफ अमलो ख़ामोश तमाशाई बणियल। चोटियारियूं लॻ एटपार ढंढ काड़ो वुड़ो ॿोड़ीजी डोगरियो ढंढ कंगल ढंढ खाणी समेत ॿियनि ढंढुनि ते परदेसी पखियुनि जो शिकार थियणु लॻो। पखियुनि जी नस्ल कशी कंदड़ शिकारियुनि खे खुली छूट मिलियल। परदेसी पखियुनि समेत बाज़ पकड़ण लाइ 42 खॾा लॻल। फ़ी कॾे ते गेम वार्डन पारां मंथली मुक़ररु करण जा चोबोले। अहम ज़रनि मूजिबि चोटियारियूं गेम वार्ड जी सरपरस्ती में थींदड़ शिकार में बाज़ जो शिकार एपटार में अशरफ शहरबाज़ मादी पकड़े वरिती, जेका 35 लख में विकिरो थियण जा चोबोल। बाज़ जी शिकारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी। इलाइक़े वासियुनि SSP सांघड़ ग़ुलाम नबी कीरियो खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त जल्द पखियुनि जी स्मगलिंग कंदड़ गैंग खे गिरफ़्तार करे पखियुनि खे स्मगलिंग थियण खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।